लाहौर मुस्लिम लीग नून जे चीफ ऑर्गेनाइज़र मरियम नवाज़ चयो आहे त हर दफ़ा जीअं हिन भेरे बि नवाज़ शरीफ़ पाकिस्तान में तब्दीली आणे ॾेखारींदो। लाहौर में यूनियन काउंसिल जे अहदेदार ऐं कारकुननि सां मुलाक़ात में मरियम नवाज़ चयो आहे त नवाज़ शरीफ़ जो साथ महांगाई खां छुटकारे जी ज़मानत आहे। अवाम जे वोट सां नवाज़ शरीफ़ चोथों भेरो वज़ीर आज़म बणिजंदो। ॿी तरफ़ नून लीग जे सदर शहबाज़ शरीफ़ चयो आहे त 21 अक्टूबर ते घरनि मां निकिरो ऐं पाकिस्तान जे माशी तरक़ी जे महिमार जो भरपूर इस्तक़बाल कयो। ख्वाजा आसिफ़ सियालकोट में वर्कर्स कन्वेंशन खे ख़िताब कंदे चयो त हाणे चूंडूं वेझियूं आहिनि, तकबंदियूं थी वियूं, चूंडूं ज़रूरु थींदियूं। जनवरी जे आख़िर हफ़्ते में चूंडूं आहिनि ऐं हिन भेरे वोट खे ई इज़त मिलंदी। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।